अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम अवामी मसला सां गॾु मां आहियां मेज़बान शिराज शाह जिलानी ऐं हिन वक़्तु असां सां गॾु आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी MNA डॉक्टर नफ़ीसा शाह। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं जेको हींअर पाकिस्तान जे हवाले सां जेके करंट इशूज़ हलनि पिया या हिते ख़ैरपुर में जेके अवामी मसइला आहिनि उन जे हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं अॼु पंहिंजो लेबर डे बि आहे त उन जे हवाले सां बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी धरती चैनल जी तरफ़ां तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो त मां तव्हांजे तवसुत सां आवाम सां मुखातिब थियां। हींअर सॼा मौज़ू हिकु तरफ़ मुल्क जी सियासत, हिकु तरफ़ ॿिया रोज़मर्रा जा मसइला हिकु तरफ़ ऐं कोरोना वायरस जेका सॼी दुनिया में हींअर फैलियल आहे वबा, उन जे हवाले सां जेके माशरे में असांजे मुल्क या दुनिया भर में मुआशी समाजी इशूज़ जेके थियनि था ऐं जेके चैलेंजिस इंसानियत खे आहिनि उहो ज़ेर बहस आहे हर कुंड कुर्छ में। ऐं ख़ुदि हिते पाकिस्तान में इहो मर्ज़ जेको आहे उहो तेज़ी सां फैले थो। सभिनी खां पहिरियों त पीपल्स पार्टी इहो सम्झे थी, जेको सिंध गवर्नमेंट हाईलाइट बि कयो हो, कि अगरि वफ़ाक़ पहिरियों जाॻे आहे त शायदि ही जेके हालात हींअर मुल्क में आहिनि, जेको ख़ौफ़ आहे या जेको लॉकडाउन थियो आहे या जेको माण्हुनि खे तकलीफ़ अची वई आहे माशी हवाले सां, या जेके हिते अमवात थियूं आहिनि या जेके हिते केसिस थिया आहिनि, शायदि ईअं न थियनि। तमामु असांखे इलाही टाइम मिलियो, छो करे हीउ मामिलो चीन में शुरू थियो लॻभॻि दिसंबर में ऐं दिसंबर जनवरी में, ऐं जनवरी में इनखे इमरजेंसी डिक्लेयर कई WHO, ऐं पोइ अॻिते अची उन्हनि इनखे मार्च में शायदि उन्हनि उनखे डिक्लेयर कयो एज़ पेंडेमिक। पहिरें हफ़्ते जे मिड मार्च में इनखे पेंडेमिक डिक्लेयर कयूं कि सॼी दुनिया में इहा वबा थी वई आहे। त असांखे काफ़ी टाइम आयो, असांखे 2 या 3 महीना हुया तयारी करण लाइ। असां वटि थ्रेट अलर्ट बि हुयो त हिकु पासे जेके अर्लीस्ट केसिस दुनिया में थिया उहो चीन, जेको असांजो हमसायो मुल्क आहे ऐं जंहिंसां असांजा इलाही तालुकात आहिनि, ऐं ॿियो ईरान, जिते अगेन असांजी इलाही मज़हबी हवाले सां इलाही राब्ता आहिनि, इलाही असांजा भाइर भेनरूं उते ज़ियारतुनि ते वेंदा आहिनि, इलाही तालुकात आहिनि। त असांखे थ्रेट परसेप्शन करे असांखे पंहिंजे बॉर्डर्स ते कंट्रोल करिणो, उते क्वारंटीन मर्कज़ सेटअप करणा हुआ, स्क्रीनिंग करणी हुई त जीअं असां जेको शख़्स पाकिस्तान में अचे थो त उन खे असां उन जी टेस्टिंग करे ऐं उन खे क्वारंटीन डालो। अगरि टेस्ट न बि हुया क्वारंटीन करे पिया सघूं या को अहिड़ी पॉलिसी ठाहे पिया सघूं। बदकिस्मती सां वफ़ाक़ी हुकूमत निंड हुई ऐं पहिरीं दफ़ा इमरान ख़ान साहब कोरोना जे हवाले सां मिड मार्च में ॻाल्हायो, जेसि ताईं असां वटि काफ़ी केस थी चुका हुया। त इहा गैर संजीदगी जो जेको रुझान आहे PTI हुकूमत जो, जेको हर शोबे में आहे, पर कोरोना जे हवाले सां कॾहिं बि हुकूमत संजीदा न थी आहे। ऐं इन करे शायदि सिंध हुकूमत पंहिंजा पाण स्टेप्स खयां, जो असांखे इहो ट्रस्ट या एतमाद न हुयो त वफ़ाक़ी हुकूमत कोई बि क़दम खणे। ऐं कराची खे इलाही वॾो थ्रेट हो, छो करे हुते एयरपोर्ट बि आहे, सी पोर्ट बि आहे, त उते तमामु घणी ट्रैफिक आहे। ऐं अगरि कराची खे थ्रेट आहे त पोइ सॼे सिंध खे बि थ्रेट आहे, छो करे उतां वरी केसिस उते हॉटस्पॉट डेवलप थी पोइ वरी सिंध में हिते कराची में ख़ुदि असांजे ॿारहाड़ी जा माण्हू खोड़ सारा हिते मज़दूरी था कनि लखनि जे हिसाब में। त इन करे असांजी सिंध हुकूमत जेके आहिनि उन सख़्ती कई, फुर्ती बि कई ऐं उन कई अहिड़ा स्टेप्स वरिता। ऐं उन खां पोइ जेॾीमहिल सिंध गवर्नमेंट स्टेप्स वरिता त उन खां पोइ ॿियनि सूबनि बि ऐं वफ़ाक़ बि पोइ खणी रियलाइज़ कयो कि एतिरी वबा आहे ऐं एतिरो मसइलो आहे। अॼु ॾींहं ताईं डेली जे हिसाब सां हाणे कल्ह शायदि 25 खां मथे अमवात थियूं आहिनि ऐं डेली जे हिसाब सां अमवात बि वधनि था, केसिस बि वधनि था। पर ख़ान साहब खे अञा फ़िकर न आहे। अञा ख़ान साहब इहो थो चए त लॉकडाउन जेको कयो आहे उहो अशराफिया क्लास कयो आहे। त मां ख़ान साहब खां तव्हांजे तवसुत सां पुछंदमि कि ख़ुदा न ख़ास्ता अगरि हे ॿारहाड़नि में कच्ची आबादी में इहा बीमारी पकड़िजी पए थी त अमीर अफेक्ट थींदो या वधीक ग़रीब अफेक्ट थींदो?
वधीक ख़तरो असांजी जेके कम्यूनिटीज़ जंहिंमें इम्यूनिटी लो आहे, जंहिंमें ख़ुराक जी कमी आहे, उहे ग़रीब आहिनि, उहे अफेक्ट थींदा। ऐं जंहिं महिल उहे अफेक्ट थींदा त तव्हांजी जनरली मईशत हूअं ई अफेक्ट थींदी। ऐं अगरि तव्हां उन मौक़े ते वञी लॉकडाउन कयो जिते इलाही नुक़सानु थिए त उन खां पहिरियों आहे त तव्हां बहितर आहे त तव्हां पहिरियों लॉकडाउन करे हिन बीमारी जो दम तोड़ियो जीअं हिन जी पकड़ घटि थिए। त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त ख़ान साहब जंहिं माण्हू खे परवाही न हुजे ऐं उन बीमारी खे बीमारी या वबा थी न वठे त उन शख़्स खे तव्हां छा कंदव? ऐं उन जो पोइ हर शइ जो जेको तसलसल तव्हां ॾिठो आहे त उहे बीमारी वधी आहे। मां तव्हां खां इहो पुछणु थो चाहियां त जीअं तव्हां इमरान ख़ान जी ॻाल्हि कई त कल्ह जेको आहे सो PTI या वफ़ाक़ी जेकी हुकूमत आहे उन लॉकडाउन में नरमी कई आहे, पर सिंध गवर्नमेंट 25 ॾींहंनि जो वरी लॉकडाउन वधाए तमामु घणी सख़्ती कई आहे। जीअं अॼु बि हिते पूरो ख़ैरपुर में मौजूदु आहियूं, जेकी मां सर्वे कयूं आहिनि त ख़ैरपुर हिन वक़्तु मुकमिल बंदि आहे। त वफ़ाक़ सिंध गवर्नमेंट सां इहो माइटली मां वारो सलूक छो थो? वफ़ाक़ पूरे मुल्क सां माइटली मां वारो सलूक थो करे, छड़ो सिंध हुकूमत न। अगरि असां पंजाब जा हालात ॾिसूं, एटलीस्ट सिंध हुकूमत इहो आहे त जेका हक़ीक़त आहे उहा अवाम खे ॿुधाए थी, जेके केस थियनि था, जेके टेस्टूं थियनि थियूं, अवाम खे ॿुधाए थी। पंजाब हुकूमत लॻे थो त इलाही जेके उते डेवलपमेंट्स थियनि थियूं अवाम जे अॻियां नथा रखनि, टेस्टिंग नथी थिए। असांजो इहो चवणु आहे, असां बिल्कुलु इहो रिकग्नाइज़ था कयूं त लॉकडाउन इलाही पेनफुल आहे, ग़रीब जे लाइ, मज़दूर जे लाइ इलाही पेनफुल आहे। अॼु बि असां चाहियूं था त फिल फॉर लॉकडाउन ख़तमु थिए, पर अगरि लॉकडाउन सिंध हुकूमत फिल फॉर वफ़ाक़ खे चवंदी ऐं राज़ी थींदी त भले लॉकडाउन ख़तमु कयो, पर उन खां पहिरियों छा वफ़ाक़ी हुकूमत ॿियो तरीक़ेकार इहो आहे कि अगरि तव्हां वटि लॉकडाउन जी नरमी आहे त तव्हां बीमारी ॻोल्हियो, त बीमारी किथे आहे त उन बीमारी खे उते उन कमरे में, उन कूज़े में, उन खाने में तव्हां उते बंदि कयो जीअं स्प्रेड न थिए। त छा ख़ान साहब उन जी वफ़ाक़ी हुकूमत टेस्टिंग जी फैसिलिटी ॾिनी आहे? टेस्ट छो करे इहे टेस्टिंग इम्पोर्ट थींदी, इम्पोर्ट वफ़ाक़ी सब्जेक्ट आहे। त अगरि तव्हां लॉकडाउन खोलणु था चाहियो त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हां टेस्टिंग लखनि जी तादाद में तव्हांखे टेस्टिंग करणी पवंदी। जीअं असां इहो मर्ज़ ॻोल्हियूं, उन फैमिली खे ख़बर हुजणु खपे त उहे एहतियात कनि, उन ॻोठ खे ख़बर हुजणु खपे उहो एहतियात कनि, उन शहर खे ख़बर हुजणु खपे कि हॉटस्पॉट्स कहिड़ा आहिनि त उतां पाण खे दूरि रखनि, दूरी थिए। अच्छा, ॿियो मूंखे इहो ॿुधायो त वफ़ाक़ी हुकूमत हींअर जो करंट इशू हले पियो त अरिड़हीं तरमीम जेकी पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिनी या अॻूणे सदर आसिफ़ ज़रदारी अहिड़ी तरमीम ॾिनी, सूबनि खे ख़ुदि मुख़्तियार कयो, त हिन वक़्तु हू जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत उन अरिड़हीं तरमीम खे उनमें तरमीम करणु चाहे थी या को ऑर्डिनेंस आणणु चाहे थी, त उन जे बारे में तव्हां जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो छा मौक़िफ़? कोई बि क़ानून हर्फ़ आख़िर न आहे, ऐं अगरि अरिड़हीं तरमीम सभिनी खां पहिरियों त वफ़ाक़ जेको हींअर आइनी ढांचो आहे, हिकु बि ॾींहुं छा वफ़ाक़ उन आइनी ढांचे जी क़दुरु कई आहे, उन जी इज़त कई आहे? वफ़ाक़ जा जेके इदारा आहिनि, जेके सूबे ऐं वफ़ाक़ में जेके मसइला आहिनि उनखे हल करण जो तरीक़ेकार आहे, CCI हुजे ऐं NFC अवॉर्ड हुजे, इर्सा हुजे, इहे सॼा वफ़ाक़ी इदारा आहिनि जंहिंमें हिकिड़े में पाणी जी वंड विरछ, हिकिड़े में ॿिया तव्हांजा जनरल इशूज़, हिकिड़े में तव्हांजे मालियाती अवॉर्ड वंड विरछ। छा उन्हनि ते एतमाद कंदे तव्हां सूबनि सां वेही ॾिठो आहे? जेॾीमहिल तव्हां न उन बीमारी खे सीरियसली वठो था, न उन खे स्प्रेड करण खां रोकियो था, न डॉक्टर्स खे तव्हां प्रोटेक्शन ॾियो था, ऐं पोइ तव्हां अची अरिड़हीं तरमीम जी ॻाल्हि था कयो। हीअ वक़्तु आहे अरिड़हीं तरमीम जी ॻाल्हि करण जो, हीअ वक़्तु आहे कि डॉक्टर्स जेके आहिनि उन्हनि खे सहारो ॾियण जो, हीअ वक़्तु आहे हस्पतालनि खे ठीकु करण जो, हीअ वक़्तु आहे असांजो जेको बि स्टाफ जेको फ्रंट लाइन आहे, जेके इदारा कमु कनि था, जेके फील्ड में आहिनि, उन्हनि खे सपोर्ट करण जो। ऐं तव्हां हिन वक़्तु चओ था त हीअ अशराफिया जो मसइलो, मुंहिंजो मसइलो ई न आहे। वरी तव्हां वॾा वॾा कंस्ट्रक्शन इंडस्ट्री जा जेके रियल एस्टेट सेक्टर जा माण्हू आहिनि, उन्हनि जी कारो धन जेको आहे उहो अछो करे वेठा हुतां। हिन PTI जी हुकूमत पाकिस्तान जी तारीख़ में वधि कारे धन खे सफ़ेद कयो, इहा हिन जी हालत आहे। अच्छा, ॿियो इहो ॿुधाइजो त पंहिंजो सियासी जेकी शख़्सियत हुई, पंहिंजो इतलात सेक्रेटरी वफ़ाक़ जी जेको आहे सो PTI जी फिरदौस आशिक़, उनखे हटाए करे हिन वक़्तु जेको आहे सो रिटायर्ड
जेको जनरल हो आसिफ बाजवा उनखे इतलात सेक्रेटरी रखियो वियो आहे ऐं हींअर जेको इशू आम बहस हले पियो त मुल्क जेको आहे सो स्मार्ट पंहिंजो स्मार्ट जेको आहे सो हुन में मार्शल लॉ लॻे पई उनजे हवाले सां तव्हांजो छा हूंदो छा मुल्क कहिड़े पासे पियो वञे फिरदौस अशरकवान भी हिननि जी ऐं हाणे ही जेका चॉइस कई अथऊं उहो केर बि खणी अचनि फ़ौजी जनरल खणी अचनि रिटायर्ड मुलाज़िम इहो हुकूमत जो प्रोरोगेटिव आहे लेकिन दैट मीन्स कि हिननि जी पंहिंजी जेका इंफॉर्मेशन जी मशीनरी हुई जेके आवाम सां कूड़ पई ॻाल्हाए जेके हुकूमत जे हवाले सां ग़लति प्रोपेगेंडा पई करे जेके सहाफ़ियुनि सां ज़्यादतियूं था कनि छो करे हिननि जी 1.5-2 सालनि जी कारकर्दगी इंफॉर्मेशन जी इहा आहे त कहिड़े सहाफ़ी खे कहिड़ी नौकरी मां कढो कीअं मुलाज़िमनि खे जेके मीडिया वर्कर्स आहिनि उन्हनि जो पघारूं बंदि कयो उन्हनि जा ले ऑफ्स कयो मीडिया मालिकान खे अरेस्ट करायो इहो ई कमु हिननि जो रहियो आहे इंफॉर्मेशन जो बाक़ी ॿियो इहो ई रहियो आहे त कूड़ ॻाल्हाइणु ऐं कूड़ ते वरी उनखे कवरअप करणु त हिननि पंहिंजे पाण ते इहो कूड़ अटैक कयो आहे पंहिंजी इंफॉर्मेशन जो जेको सिस्टम हुयो उन्हनि ते इन्हनि इहा सर्जिकल स्ट्राइक कई आहे हाणे अॻिते आया मीडिया वर्कर्स सां उहो नरमी थींदी या उन ई तरीक़े सां हिननि जा मज़ालिम हलंदा अच्छा ॿियो तव्हां जेको आहे हीअं हिते ख़ैरपुर में जेको कोरोना वायरस हले पियो उन हवाले सां तव्हां मुस्तक़िल ताईं जेकी मदद कई आहे ग़रीबनि जी राशन पुॼायो आहे या तव्हांजी हिते जेकी टीम आहे पूरे ज़िले में या तव्हांजो पंहिंजो तक आहे त जेके राशन उते पहुचाइनि ग़रीबनि खां मां इंटरव्यू वठां त उहो अंग ख़ैर ॿुधाईंदो त केतिरी तव्हां हेल्प कई आहे पंहिंजो ख़ैरपुर में सो मां सिर्फ़ु मां अकेले न कई आहे असां हिकिड़ी हिकमत अमली ठाहीसीं पंहिंजे तक जे लाइ ऐं मां सम्झां थी त ॿियनि बि इन ई हवाले सां कयो हूंदो हिकमत अमली इहा हुई की असांजी यूनियन काउंसिल्स में जेके चेयरमैन आहिनि उन्हनि वटि थोरो बजट आहे ऐं काफ़ी सरप्लस बि अथनि जेको हर महीने कुझु न कुझु अख़राजात सैनिटेशन ते सफ़ाई ते ख़र्चु कंदा आहिनि त मां उन्हनि खे इहो चयो त हींअर टाइम आहे त असां ग़रीबनि खे ॿियो इहे टाइम सफ़ाई हिननि जा नंढा नंढा जेके तव्हांजो कमकार हलनि था नलका ॾियो था मशीनूं ॾियो था इहो पोइ बि थी थो सघे हींअर असां राशन ॾियूं पोइ असां मिली जुली करे 50% अगरि मां ॾिनो आहे त 50% हुननि ॾिनो आहे या मां 40% ॾिनो आहे त 50% हुन असां मिली जुली करे पंहिंजे तक में मां सम्झां थी की 15-20 हज़ार 15,000 खां त मथे ई असां कटा ॾिना आहिनि यानी कि 15,000 फैमिलीज़ खे असां सपोर्ट कई आहे मिली जुली करे अञा वधीक हूंदो सिंध गवर्नमेंट बिल्कुलु 2 राउंड हलिया आहिनि ऐं डिप्टी कमिश्नर तरफ़ां हिते ख़ैरपुर में बि पंहिंजो राशन ॾिना विया आहिनि त हिकु ॿियो सुवालु जेको आहे मुंहिंजो आम आहे त हिते हिकिड़ी त वबा हले पई किरोना उन खां पोइ ही वरी माकड़ अची वई आहे हिकिड़ी ॿी मुसीबत अची वई आहे त इन वफ़ाक़ जेको आहे सो अॻु में माकड़ हिते ख़ैरपुर ज़िले में आई त उनजे लाइ कुझु न कयो सिंध गवर्नमेंट कुझु पा वरिता पर हिन वक़्तु हिकिड़ी किरोना ॿिए तरफ़ माकड़ त इनखे तव्हां कीअं था ॾिसो या इनखे कीअं मोड़ो सो कल्ह मां सोशल मीडिया ते हिकिड़ो ट्वीट रखियो हुयो त ज़रात जी कोरोना वायरस मां हिनखे चयो ऐं उहो तव्हां ॾिठो त काफ़ी वायरल थी वियो वीडियो ऐं उहा ख़ैरपुर में नारे में वरी उहा माकड़ अची वई आहे जहिड़े तरीक़े सां कोरोना वायरस जे हवाले सां PTI हुकूमत अखियूं बि बंदि कयूं आहिनि कन बि बंदि कई आहे पर अकुल बि बंदि करे छॾियो आहे पोइ हिकिड़ी शइ खुलियल हुजे हा न तव्हांजी अकुल तव्हांजो कमु करे आहे या तव्हां का शइ ॾिसो आहे ॿुधो आहे 3 शयूं बंदि करे छॾियूं उन ई तरीक़े सां जेका इहा असांजी ज़रात जी कोरोना वायरस असां हिनखे चऊं छो करे ज़रात जो सफ़ायो कंदी अगरि इहा पकड़िजी पए त प्लेग आहे इहो बि प्लेग आहे इहा बि वबा आहे त इहा 1 साल खां हिन इलाइक़े में घुमे पई ॿियनि इलाइक़नि में जाॾे वई आहे उन्हनि खे भॼाए छॾियो आहे त जीअं अॻिते वञे या ॿियो काॾे वञे या ख़तमु थिए हिन मुल्क में घुमे पई ऐं 1 साल पहिरियां लास्ट जून हाणे मे अचे थो यानी कि 10 महीना पहिरियों जून में असांजे फॉर्मर प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब असेंबली फ्लोर ते हुकूमत खे चयो त हींअर इहा टिडी दल आई आहे तव्हां हिनखे हींअर ई हिन सां मुक़ाबिलो करे हिनखे ख़तमु करायो त उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं अञा ताईं हुकूमत खे सम्झ में ई न आई आहे त इहा टिडी दल आहे छा मखलूक ऐं इहा ज़रात खे छा कंदी आहे ऐं जेको कमु हिननि कयो उहो बि ॿेड़ी ॿोड़ियो हिननि 50s जो हिकिड़ो जहाज़ पहिरीं ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि खे इहो आहे कि ज़रात
सूबे जो शोबो आहे ऐं वफ़ाक़ इन करे कुझु नथी करे सघे। बिल्कुलु हक़ीक़त न आहे। इहो शोबो कंकरेंट आहे, वफ़ाक़ में बि आहे ऐं सूबे में बि आहे। फूड सिक्योरिटी जो जी मिनिस्ट्री आहे ऐं उते प्लांट प्रोटेक्शन ऐं लोकस्ट कंट्रोल, छो करे लोकस्ट जेके आहिनि उन्हनि जी बाउंड्री न हूंदी आहे। हिकु इलाइक़े खां ॿिए इलाइक़े, हिकु मुल्क खां ॿिए मुल्क में आराम सां ट्रेवल कंदा आहिनि, वॾा वॾा स्वॉर्म्स आहिनि। इहो वफ़ाक़ी सब्जेक्ट आहे ऐं उन 10 महीना थिया आहिनि त वफ़ाक़ हिन खे अञा ताईं मुकमल सर्वे न करे सघी आहे, इन जी असेसमेंट, थ्रेट असेसमेंट न करे सघी आहे। ऐं ॿियो इन जो तरीक़ेकार आहिनि 2 तरीक़ा, हिकिड़ो एरियल स्प्रे थींदो आहे, हिकिड़ो लोकल स्प्रे थींदो आहे जेको हेठि गाॾी जे थ्रू हुजे। गाॾी वारा स्प्रे सिंध हुकूमत करे रही आहे, पर जेके एरियल स्प्रेज़ आहिनि उहे वफ़ाक़ जेको हुननि कयो उहा बि ॿेड़ी ॿोड़ियूं। हिकिड़ो 50s जो एयरक्राफ्ट हुयो, 50s जो एयरक्राफ्ट जेको बिल्कुलु नाक़िस हुयो, जंहिंजे लाइ पायलट्स लिखियो हुयो त असां हिकिड़े मुअल घोड़े ते तव्हां असांखे चढ़ाए ऐं तव्हां इनखे चयो था त इनखे हलायो। अनफॉर्चुनेटली उहे ई पायलट्स जंहिं शिकायत कई हुई उन्हनि जी बि जान वई ऐं उहो जहाज़ बि क्रैश थियो। हाणे मूंखे ॿुधायो त इहो केस किथे रजिस्टर थियणु खपे, इहा कंहिंजी हिकमत अमली हुई। इहो क़दम कयो आहे कि जेको जहाज़ हुयनि नाक़िस, जेको हलाइण जे लाइक़ु न हुयो उनखे बि हलायो, पायलट्स जी जान बि ख़तरे में विधो ऐं पंहिंजी जेका मुहिम हुई उनखे बि। उहो जहाज़ तव्हां वटि अरबे रुपया आहिनि, तव्हां पंहिंजे पाड़ेसिरनि खां, चीन तव्हांजो दोस्त आहे, 3 जहाज़ उन्हनि खां तव्हां हथु कयो, नंढा नंढा जहाज़, वधि में वधि 3 अरब रुपया तव्हांजा लॻंदा जहाज़नि में, पर अरबे रुपए अगरि हींअर इन जो मुक़ाबिलो नथा कनि त लॻभॻि एस्टिमेट आहे 200 खां 300 अरब जो नुक़सानु थींदो ज़रात खे, जेके माहिरीन ॿुधाइनि था। अञा मां एम नॉट अ टेक्निकल पर्सन, लेकिन अगरि हिननि ते कंट्रोल न कयो या हिन ते हिननि का प्लानिंग न कई त इन जो बि नुक़सानु थींदो ऐं अॻिते असांजे माल जे लाइ तव्हां वटि फॉडर न हूंदो ऐं अॻिते कॉटन क्रॉप तव्हांजो ख़तमु थी वेंदो अगरि हिन ते कंट्रोल न थियो त। हाँ, ॿियो आख़िरी सुवाल तव्हां खां त जेको आहे सो सिंध गवर्नमेंट राशन जे हवाले सां पूरे सिंध में जेके बि ग़रीब मुस्तक़िम माण्हू आहिनि, रोज़ कमाईंदड़ माण्हू, उन्हनि जी मदद कई आहे, या वफ़ाक़ पंहिंजो बेनज़ीर इनकम सपोर्ट में 12,000 रुपया हर माण्हूअ खे ॾिना। त हिन वक़्तु जेको आहे सो ख़ैरपुर में, मां ख़ैरपुर जो आहियां त ख़ैरपुर जी ॻाल्हि कंदुमि त हिते जेको आहे सो असांजा जेके फ़नकार आहिनि, ख़ासि करे रोज़ कमाईंदड़ हुया, कंहिं मेलनि मुलाक़ड़नि में वेंदा हुया, उन्हनि जी रोज़ी हिन वक़्तु हिते बंदि थी वई आहे। हिन वक़्तु जेको आहे सो सकाफ़त खाते उन्हनि जे रोज़गार जे लाइ 15,000 रुपया ऐलान कयो आहे ऐं 600 फ़नकारनि खे जेको आहे सो सिंध मां उन्हनि खे 15,000 रुपया महीने जे राशन जे लाइ ॾींदा। त हिन वक़्तु हिते ख़ैरपुर में जेको आहे सो कंहिंसां बि सकाफ़त खाते जेको आहे सो राब्तो न कयो आहे त कीअं नाला वठिबा, कहिड़े तरीक़े सां। हुनखे जेके असांजी मीडिया जी तरफ़ां ख़बर पई आहे त लाड़काणो आर्ट कॉन्सर्ट हुजे या सिंध फ़नकार ट्रस्ट आहे, उन्हनि खां नाला वरिता विया आहिनि, कराची खां वरिता विया आहिनि। त उन हवाले सां तव्हां सकाफ़त खाते जे ख़ैरपुर जे फ़नकारनि जे लाइ ॻाल्हि कंदो? मूंखे जेको नोटिस में आई आहे त मां बिल्कुलु न सिर्फ़ु ख़ैरपुर सिंध मां किथे बि मूंखे नोटिस में आई आहे त मां उहे नाला मोकिलिया आहिनि। अगरि मूंखे नाला, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां आर्ट्स काउंसिल में बि आहियो, मूंखे अगरि तव्हां नाला ॾींदव त मां उहा पूरी लिस्ट जो जीअं तव्हां ॾींदव त मां मिनिस्टर साहिब खे उहा मोकिलींदमि। ऐं बिल्कुलु हक़ु आहे जिते बि फ़नकार आहिनि, मां इहो मिनिस्टर साहिब सां इलाही पहिरियों ॻाल्हायो हुयो त तव्हां फ़नकारनि जे लाइ, आर्टिस्ट जे लाइ, आर्टिज़ाइन जे लाइ, जेके बि कल्चर खाते सां मुंसलिक आहिनि, जेके हींअर बेरोज़गार थियल आहिनि, तव्हां सभिनी जे लाइ को पैकेज ऐलान कयो। मूंखे ख़ुशी थी आहे कि सिंध गवर्नमेंट इहो ऐलान कयो आहे, पर अगरि उन में ख़ैरपुर जा इंक्लूडेड न आहिनि त मां तव्हां तवसुत सां चवंदमि त उन्हनि खे बि ज़रूरु इंक्लूड कयो वञे। ऐं अगरि तव्हां मूंखे उहे नाला ॾींदव त मूंखे यकीन आहे कि मिनिस्टर साहिबु तमामु हमदर्द आहे ऐं तमामु बहितरीनु कमु करे रहिया आहिनि सकाफ़त जे हवाले सां, ऐं बिल्कुलु उन्हनि माण्हुनि जी उन्हनि उहा लिस्ट बि इंक्लूड कंदी। त आख़िर में जेको आहे सो मां तव्हांखां हिकिड़ो त पंहिंजो हितां जी जेकी आवाम आहे पूरे पाकिस्तान जी या सिंध जी, उनजे लाइ मैसेज हिकिड़ो वठंदुमि त तव्हांजो छा मैसेज। ॿियो ही इनशाला कोरोना जेको वायरस आहे, वबा, या इनशाला ख़तमु थींदी। जॾहिं ख़तमु थींदी त हिते इलाही हूअं सिंध में गुरबत आहे इलाही, त इन जो ख़तमु थियण खां पोइ जेको प्लान, तव्हांजो प्लान छा हो? सो इहो बिल्कुलु इन ते मां त MNA आहियां, पर मां सभिनी खां पहिरियों
इहो चवंदसि त असां हिन हुकूमत जाते ॿिया फेलियर्स ते आहिनि, वॾो फेलियर इहो आहे कि पार्लियामेंट खे कुझु पार्लियामेंट जी हैसियत मां सम्झां थी त बिल्कुलु उनखे नज़रअंदाज़ कयो। उनजी बिल्कुलु हैसियत जेका आहे बहैसियत हिकिड़ो अहिड़ो इदारो जेको कानून साज़ी करे, जेका हुकूमत जी नज़र सां इन ओवरसाइट करे उन्हनि जी पॉलिसीज़ ते, जेको हुकूमत ते चेक्स बि रखे, उन्हनि खे उन्हनि सफ़ा कुंड में करे छॾियो आहे, दीवार सां लॻाए छॾियो आहे। ऐं इहो अगरि हुकूमत जा असां फेलियर्स लिखूं त हीउ सर फ़हिरिस्त हूंदो जेको पार्लियामेंट जो उन्हनि पार्लियामेंट हिन मौक़े ते हुकूमत खे गाइड करे सघे पई। पार्लियामेंट लॉकडाउन जी हिकमत अमली में छा करणु खपे उहा बि पार्लियामेंट हुकूमत खे गाइड करे सघे पई। ऐं कोरोना खां पोइ जेका बि वॾो चैलेंज हूंदो, माण्हुनि जा जॉब्स ख़तमु थी वेंदा, इंडस्ट्री डाउन थी वेंदी, पैसो मुल्क में घटि थी वेंदो, ज़रात में इलाही क्राइसिस ईंदो, त इहे सभु जेके आहिनि एस्पेक्ट्स इन ते बि ऐं पार्लियामेंट्री कमिटीज़ खे बहस करणु खपंदो आहे। त इहे सभु अगरि हुकूमत पार्लियामेंट स्पीकर साहब पाण बीमार थी विया आहिनि, असां उन्हनि जी दुआगो आहियूं उन्हनि जी सिहत जे लाइ, पर पार्लियामेंट जो इजलास अगरि स्पीकर साहब बीमार आहिनि त डेप्यूटी स्पीकर घुराए फिलफॉर पार्लियामेंट जो इजलास घुराए ऐं हिन वक़्तु जेके मुल्क जा हालात आहिनि ऐं अॻिते उन ते नज़र जे लाइ, उन ते हिकमत अमली जे लाइ पार्लियामेंट जो फिलफॉर इजलास घुराइणु। जी नाज़रीन, अवां मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी पाकिस्तान पीपल्स पार्टी MNA डॉक्टर नफ़ीसा शाह जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन अहम इशूज़ ते जेको ॻाल्हि ॿोल कई उहो तव्हां सभु ॿुधियूं। कैमरामैन बाबर अबड़े सां गॾु शीराज शाह जिलानी, धरती TV न्यूज़, खैरपुर।